अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो NTV न्यूज़। गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल चुअजमाली में सकाफ़त के हवाले से एकता प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि हिस्सो वरितो। उनमें मुख़्तलिफ़ टेबला सिंधी गीत पिणु पेश कया विया। इन मौके ते उस्ताद उस्तादनि पारां शागिर्दनि में इनाम पिणु ॾिना विया। उस्तादनि पारां NTV न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो, घणी क़दीम यानी 5000 साल खां वधीक आहे ऐं उन 5000 साल वारी क़दीम सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असांजे सिंधी माण्हुनि खे हिकु वॾो शऊर मिलियो आहे। ऐं जे हवाले सां सिंधी सकाफ़त जे हवाले सां सिंध इहो ॾियारो मिले थी जेको बि मुंतख़ब कयूं था असीं सिंध जा माण्हू। पर तव्हां ॾिसो हूंदो अॼोके हिन प्रोग्राम में प्राइमरी स्कूल चुअजमाली में ॿारनि तमामु बहितर अंदाज़ में मिलायो ऐं असां पहिरीं तारीख़ ते भरपूर नमूने सां हिनखे ॾींहुं मिलाईंदासीं। असां हिन ॾींहं खे ईद जो प्रोग्राम ख़तमु थिए छा न त सिंधी कल्चर इहा त 5000 साल क़दीमी आहे ऐं उन हवाले सां साईं GM सैद सिंधी कल्चर किताब लिखी सिंधी कल्चर खे नमूदार कयो। पर 10 सालनि खां इहो प्रोग्राम जेको आहे सिंधियत रिपोर्टर अली अकबर शाह NTV न्यूज़ चुअजमाली। वधीक तफ़सील ख़बर ॾिसंदा रहो NTV न्यूज़।